ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कनालूं। सीनियर सियासतदान हाकिम अली ज़रदारी जी 11वीं वरसी के मौके ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां खराज अकीदत पेश किया वियो आहे। परॾेही वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हाकिम अली ज़रदारी सियासत में शराफ़त, रवादारी ऐं ख़िदमत जो अमीन हो। खेस अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद दौरान इंतकाम जो निशानो बणायो वियो। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदासूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो शेयर कंदासूं त सीनियर सियासतदान हाकिम अली ज़रदारी जी 11वीं वरसी के मौके ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां खराज अकीदत पेश किया वियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हाकिम अली ज़रदारी सियासत में शराफ़त, रवादारी ऐं ख़िदमत जो अमीन हो। खेस अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद दौरान इंतकाम जो निशानो बणायो वियो। अहम खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदासूं। सीनियर सियासतदान हाकिम अली ज़रदारी जी 11वीं वरसी के मौके ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां खराज अकीदत पेश कई वई आहे। परॾेही वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हाकिम अली ज़रदारी सियासत में शराफ़त, रवादारी ऐं ख़िदमत जो अमीन हो। खेस अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद दौरान इंतकाम जो निशानो बणायो वियो।